कश्मीर मां ख़बर ईंदा हलो त योम इस्तिसाल कश्मीर जे मौक़े ते कश्मीर में कश्मीरी अवाम सां यकजहती जो इज़हार कंदे हिक रैली जो एहतमाम कयो वियो, जंहिं जी अॻवानी TMO कश्मीर मुंसिब अली लाशारी कई। रैली टाउन कमेटी कश्मीर खां निकिती, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि तां गुज़रंदी प्रेस क्लब कश्मीर पहुती। रैली में शिरकत कंदड़ माण्हुनि हथनि में कश्मीर जे झंडनि सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ प्ले कार्ड पिण खयल हुआ, जिन ते कश्मीरी अवाम सां हमदर्दी, भारतीय ज़ुल्म खिलाफ़ नारा ऐं आज़ादी जी हिमायत जा नारा लिखियल हुआ। शिरकत कंदड़नि कश्मीर बनेगा पाकिस्तान, भारत मुर्दाबाद ऐं कश्मीरी अवाम सां यकजहती जा नारा हणी माहौल खे जोश सां भरे छॾियो। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼोकी रैली जे लाइ असां इहो ई चवंदासीं, कश्मीर पाकिस्तान जो आहे। कश्मीर ते जेको ज़ुल्म मोदी कई वेठो आहे, असां उन जे ख़िलाफ़ निकिता आहियूं। अॼु मोदी खे इहो ॿुधाइण था चाहियूं त जेको तूं ज़ुल्म कश्मीर ते करे थो, इहो ज़ुल्म पंहिंजो बंदि करे छॾ, न त हिकु ॾींहुं उहो ॾींहुं परे न आहे जो असां तो ते हमिलो करे ॾींदासीं, तुंहिंजा वार वार वंगो करे छॾींदासीं। असां पाकिस्तानी आहियूं, कश्मीर असांजो आहे। कश्मीर जिंदाबाद। के लिए हमारी जान भी कुर्बान है। मोदी सरकार के हम खिलाफ हैं और मोदी जो भी जुल्म कर रहा है वो हटा नहीं सका। असांजो मतलब है पाकिस्तान जो रैली अज कढियोसीं, जेको इंडिया पाकिस्तान जे हिमायत में हूं, जेको इंडिया गलत ॻाल्हाए थो, कश्मीर सां ज़ुल्म करे थो। असां कश्मीर सां गॾु आहियूं, पाकिस्तान अवाम कश्मीर सां गॾु आहे। इंशाअल्लाह ताला जेको मोदी करे थो कश्मीर सां, इंशाअल्लाह ताला असां उन खे मुंहुं जोड़ जवाब ॾींदासीं। पाकिस्तान ऐं कश्मीर सां गॾु आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।